दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु पंहिंजो सी जे प्लेटफॉर्म तां हैदराबाद डिस्ट्रिक्ट जी मीटिंग थी। उन्हनि में जेको आहे सो गवाज़ ऐं गस्टा पेटेलफ ऐं पंहिंजो पैरामेडिकल ऐं एपका इरिगेशन तमामु दोस्त भरपूर जेको आहे सो नमूने सां एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं इहो वचन कयो सुभाणे जेको आहे सो असांजो प्रेस क्लब ते एहतिजाज जेको आहे उहो आहे ओल्ड कैंपस में 11 बजे। उतां असां रैली सूरत में निकिरंदासीं जेको प्रेस क्लब ते जेको आहे सो भरपूर नमूने सां असां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। ही गवर्नमेंट जो जेको ज़ालमाना फ़ैसिलो आहे, असां वरी बि हिकु दफ़ो गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश था कयूं त असां जेके बि सिंध जा जेको आहे सो वोटर आहियूं उहे तमामु जा तमामु पीपल्स पार्टी जा आहियूं। पीपल्स पार्टी खे हमेशह सपोर्ट कई आहे ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत में असां सां एम्प्लॉइज़ सां गवर्नमेंट जेके बि आहिनि सिंध जा उन्हनि सां नाजाइज़ी पई थिए। असां तमामु MPA MNAs बिलावल भुट्टो साहब ऐं आसिफ अली ज़रदारी साहब ऐं जेको आहे सो तमामु पीपल्स पार्टी जा जेके MPA MNAs आहिनि उन्हनि खे वरी बि हिकु दफ़ो गुज़ारिश था कयूं त ही ज़ालमाना जेको फ़ैसिलो कयो वियो आहे इहो पंहिंजो वापसि वठो ऐं जेको आहे सिंध जे ग़रीब एम्प्लॉइज़ ते पंहिंजो रहम कयो ऐं उन फ़ैसिले ते नज़रसानी कयो। तमामु महांगाइयूं वधी वियूं आहिनि ऐं जेके एम्प्लॉइज़ आहिनि उहे जेको आहे सो पूरत उन्हनि जी नथी पवे। अॻे ई जेको आहे सो काफ़ी जेको आहे ख़ुदकशियूं थी रहियूं आहिनि ऐं गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जेके आहिनि उहे ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। सो असां वरी बि हिकु दफ़ो पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे गुज़ारिश कंदासीं त हिन ते नज़रसानी कनि।